अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा ऐं सुबुह जा थिया आहिनि 11। हाणे असांजी कमारी माई जेका कमु करे हली वई। मां हिते कढी रखियो आहे कपिड़नि जो सुकाइण जो स्टैंड, छो त मूंखे अॼु कुझु कपिड़ा धोइणा आहिनि। सुबुह खां इलाही सारो कमु कयो आहे। एज़ यूजुअल मोस्टली मां शेयर न कंदी आहियां। नमाज़ क़ुरान पढ़ी वॉक करे नाश्तो करे उन खां पोइ ॿार वेंदा आहिनि, उन्हनि जो कंहिंजो नाश्तो मां ठाहींदी आहियां, कोई पाण ठाहींदो आहे। ऐं जीअं ॿार वेंदा आहिनि त कमवारी माई अची वेंदी आहे, उन सां मां वेही रहंदी आहियां विच ते लाउंज में, ॾाढो सोफ़े ते चढ़ी उन ते नज़र बि रखंदी हूंदी आहियां। ऐं मां पंहिंजा सुई जो कमु को कुझु बि अहिड़ो या फ़ोन ते जेको आहे मैसेजिस जवाबु ॾियणो या मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हाइणु, त शुक्र अल्हम्दुलिल्लाह उहो बि कमु थींदो रहियो। सो उहा वई त हाणे मां स्टैंड कढियो ऐं कपिड़ा विझंदमि 2-3 मशीन में। अॻियां ॾिसां त ॿियो छा थी कयां। खीर बि ॾेई वियो त उहो बि रखियो आहे, उहो काढ़ण लाइ रखंदमि। कपिड़ा धोइण शुरू कया अथमि, बसि 2-3 टॉल आहिनि ऐं कुझु कपिड़ा आहिनि जेके हाणे धोपनि था। कपिड़ा धोपी वेंदा त पोइ वरी टॉल विझंदमि हिन में। खीर मां हिते कढ़ण लाइ रखियो आहे ऐं मलाई हिते कढी रखी आहे। हीअ जीअं डिफ्रॉस्ट थी वेंदी न, अॼुकल्ह मां हिकिड़ो थोरो चेंज कयो आहे तरीक़ो, त जॾहिं मलाई डिफ्रॉस्ट थी वेंदी त मां हिन में थोरी ॾही मिलाए छॾींदमि, जीअं ॾही ॼमाईंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं पोइ सॼी राति मां हिनखे छॾे ॾींदमि हिते, त हीअ सुबुह ताईं खटी थी ॾही थी वेंदी। उनखां पोइ इन ई फ्राइंग पैन में मां जेको आहे हिनखे गिहु कढंदमि। सो इन सां छा थो थिए, हिकु त हीअ उभामी करे हारिजे नथी, मूं खीर वांगुरु थी वेंदी आहे, उभामंदी आहे त हारिजंदी आहे। ॿियो त हीअ फ्राइंग पैन में चिमड़ंदी न, तरो न सड़ंदो। उथलाइणो जल्दी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिनखे घुमाईंदा रहंदासीं। सो इहो मां हिकिड़ो तरीक़ो कढियो जेको मुंहिंजो ॾाढो कामयाबु थियो, त उन फ्राइंग पैन खे धोइण बि पोइ जेको आसान थो थी वञे। सो इहो हिते मलाई हिते फ़िलहालु पई आहे, उनखां पोइ हिते खीर कढ़ंदो ऐं मां अॻियां छा थी कयां, पहिरीं त कपिड़ा धोई पूरा कंदमि, पोइ ॾिठो वेंदो त अॻियां छा थो थिए। 12:15 थिया आहिनि, कपिड़ा धोई छॾिया, छो त कपिड़ा थोरा जल्दी धोपिजी विया। ऐं हाणे जेको आहे वेंदमि शर्ट जी कटिंग कंदमि ऐं शमीज़, त पोइ कटियल हूंदा त वरी कंहिं बि महिल सिबण में आसानी थींदी, छो त मूंखे सिलाई में टाइम घटि लॻंदो आहे, कटिंग ऐं माप में इलाही टाइम लॻंदो आहे। ऐं उनखां सवाइ इन्हनि कपिड़नि लाइ मां जेका रखी हुई सलवार, हाणे उनखे रिजेक्ट करे छॾियो, त हीअं बिल्कुलु बि हिन सां सूट नथी करे, हिन करे इहा तव्हां न पाईंदव। सो हाणे ॾिसंदमि त छा थी कयां, हिन जे सूट खे कंप्लीट करण जे लाइ ख़बर न आहे छा कंदमि। हिकु थी वियो आहे ऐं मां कटिंग पूरी करे वठी आहे, शर्ट जी कटिंग कयमि। उनखां पोइ इहे जेको आहे शमीज़ आहे ऐं रओ बि कटिंग कयो आहे। रओ बि कटिंग थींदो आहे, छो त हिन जो भर ॾाढो वॾो हो, ॾाढो वेकिरो कपिड़ो हो, त हीअ रए मां इहो बचियो आहे साइड मां, ऐं हीअ शर्ट मां इलाही सारो बचियो आहे। शमीज़ वारो त कपिड़ो हुयो ई मुंहिंजो रओ, त उन मां बि इलाही सारो बचियो आहे। ऐं इहे यकीननि जेके आहिनि राजिया ऐं हादिया जे खाते में वेंदा। ऐं पहिरीं मां सोचियो त उन्हनि जा कपिड़ा थी सिबां, छो त उन्हनि खे फेबररी में अचिणो हुयो, पर मुंहिंजे पुट जी ट्रेनिंग लॻी आहे त उन्हनि खे फेबररी में नाहे अचिणो। हाणे उहे जॾहिं ईंदा त पोइ वरी उन सीज़न जे हिसाब सां हुननि जा कपिड़ा ठाहींदसि। सो हाणे वञां थी मां लंच ठाहिणु, हल्को फुल्को कुझु पचायां थी। मां पचायां थी लंच में पटाटा तरियां ऐं भाॼी पचाईंदमि। ऐं सोचियमि त थां बि अंदरि करणा आहिनि पिया, बिल्कुलु ड्राई थी विया आहिनि। हिन महिल मां जीअं ईंदी आहियां लंच ठाहिण लाइ, त उन महिल मां थां पोइ अंदरि करे छॾींदी आहियां। ऐं सोचियमि तव्हां सां कुझु ॻाल्हियूं ॿोलियूं कंदी हलां। मुंहिंजो हुयो इरादो त मां राजिया जा ऐं हादिया जा कपिड़ा सिबंदमि, पर उहो अचनि कोन था। मुंहिंजे पुट जी ट्रेनिंग लॻी आहे, सो चई त शायदि मार्च में अचनि, शायदि। हाणे शायदि ते मूं त मां कपिड़ा कोन थी सिबां। सो जॾहिं उहे ईंदा त मां पोइ उन सीज़न जे हिसाब सां, थी सघंदो मार्च में अचनि या उनखां पोइ अचनि त गर्मी थी वेंदी, त उहो कॉटन जो जेको बि मां कपिड़ो घुरायो उहो रखी थी छॾियां वरी अॻिले सीज़न जे लाइ। ऐं हूअं बि या नसीब हूंदी आहे हर शइ, त जॾहिं असांजी प्लानिंग हूंदी आहे त ज़रूरी कोन्हे त उन हिसाब सां कमु थिए बि। सो हिन महिल मुंहिंजो रोज़ानो इहो कमु हूंदो आहे त मां जॾहिं खाधो पचाइण ईंदी आहियां थां बि अंदरि कंदी आहियां, ऐं ॿिया जेके किचन जा नंढा वॾा कम उहे मां हिन महिल करे ख़तमु कंदी आहियां। ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त सुराण मूंखे सफ़ा मना करे छॾियो, उहा मल्टी कलर हिकिड़ी शलवार जंहिंजा सिल्वर पाचा ठहियल आहिनि। मूंखे चई त सफ़ा नथो लॻे, इहा तव्हां हिन सां शलवार न पाइजो, ईअं लॻंदो ॼण जुगाड़ी वॻो ठाहियो अथव। हुन सां हुन जो कपिड़ो हिकिड़ो ॿियो। सो हुन जेको आहे न, उहो सॼो मुंहिंजो ख़्वाबु जेको
चूर करे छॾियो। ऐं हिकिड़ो इश्तिहार तव्हां ॿुधो हूंदो, हिकिड़ो एडवर्टाइज़मेंट हलंदी आहे, हिकिड़ो ॿारु बांबड़ा पाईंदो हूंदो आहे, फर्श ते वेठो हूंदो आहे ऐं पोइ उहो का न का हरकत सोचींदो आहे, मां हुनजे दिमाग़ में बबल फाड़ींदी आहे। वो सोचींदो आहे त जुती वात में विझां या मिटी खावां या कुझु बि कयां, मूंखे यादि नथो अचे हाणे छा हूंदो आहे, पर ॿार जा जेके आइडियाज़ हूंदा आहिनि उनजी मां बबल फाड़ी छॾींदी आहे, माना उनजी सोच खे तबाह करे छॾींदी आहे। ससुराल मुंहिंजी उहा मां आहे जेका मुंहिंजा सॼा बबल्स जेके आहिनि फाड़ींदी रहंदी आहे। सो बसि मजबूरी आहे। सदाईं अक्सर ईअं थींदो आहे न, मां सुराण ईअं कयूं त हिकदमि हुनजो को न को लॉजिक हुनखे हूंदो आहे, चवंदी न ईअं न आहे करिणो, हीअं कंदो त हीअं थींदो, हीअं कंदो त हीअं थींदो। सो इहे मुंहिंजा कम जारी रहंदा। ऐं तव्हां अंदरि करण खां पोइ पचाईंदमि मां मानी ऐं खाई पी नमाज़ पढ़ंदमि। 1:30 थियो आहे हिन महिल ऐं सुराण जे अचण में अञा थोरी देरि आहे, 2 कुझु मिंटनि ताईं उहा अची वेंदी आहे। तेसिताईं मां खाई पी वांदी थी वेंदमि। उहा ईंदी त अचे, उहा पहिरियों नमाज़ पढ़ंदी आहे अलहमदुलिल्लाह, पोइ लंच कंदी। 5:30 थिया आहिनि, नमाज़ पढ़ी वरिती आहे टिपेरी जी ऐं कपिड़ा सुकी विया आहिनि। इहे हटाईंदमि हितां, स्टैंड खणंदमि, उनखां पोइ ॾींदमि प्लांट्स खे पाणी, छो त न ॾिनो आहे सॼो ॾींहुं, कल्ह बि न ॾिनो हो। इन कम में मूंखे काफ़ी टाइम थी वेंदो मुंहिंजे ख़्याल में। ऐं कपिड़ा हिलाईंदमि त वरी वेड़े बि रखंदमि। सो ईअं टाइम गुज़रंदो थो रहे, कम थींदा था रहनि। ऐं कमनि जी हालति इहा हूंदी आहे जो ज़िंदगी खुटी वेंदी आहे। इंसान जी कम इहे हिते जो हिते एतिरा ई पिया हूंदा आहिनि, इहे कॾहिं बि ख़तमु कोन थींदा आहिनि। सो असांजो बि इहो ई हाल आहे, साॻियो ई त कमु ख़तमु कोन थींदो। तव्हां खणा थी कपिड़ा, पाणी ॾेई आयमि प्लांट्स खे। ऐं हिते काफ़ी देरि खां चिकन कढी रखियो आहे, बोनलेस आहे राति जे लाइ। हिन जी कुझु ढाबा स्टाइल कढ़ाई पचाईंदमि ऐं हिन जी रेसिपी बि मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे। त रेसिपीज़ मां घणो करे न शेयर कंदी आहियां, छो त तक़रीबन सभिनी खाधनि जूं जेके रेसिपीज़ आहिनि उहे अवेलेबल आहिनि। इन करे मां पंहिंजे ब्लॉग में कॾहिं बि कंहिं खाधे जी तरकीब शेयर न कंदी आहियां। सो कुझु कचहरी, कुझु गपशप जो टाइम आहे। ऐं कल्ह तव्हांखे ॿुधायमि मां पंहिंजे घर जो किसो, त सभिनीनि खे वणियो, किन मूंखे मैसेजिस में बि चयो। ऐं तव्हां यकीन कयो त घर ठही वियो, उन में असां 15-20 साल रहियासीं बि, माना 15 सालनि खां पोइ बि तक़रीबन कॾहिं कॾहिं कंहिं न कंहिं किताब मां उहा पर्ची निकिरंदी। सो वरी उहो यादूं ताज़ियूं थी वेंदियूं, खिलप ॾाढी ईंदी। ऐं उन्हनि सभिनीनि जी मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां जिन उन वक़्तु असांखे कर्ज़ ॾिना। उनमें सभु मुंहिंजा पंहिंजा हुया ऐं कुझु मुंहिंजे हस्बैंड जा दोस्त बि हुया, उहो उनखे ख़बर हुई त उहे केरु केरु हुया। बाक़ी माना अहिड़े वक़्त में कमु अचणु जॾहिं त असां वटि कुझु बि न हो, रुपयो बि न हो। ऐं उन्हनि खे ॾियण वारनि खे ख़बर बि हुई त हे अलाए कॾहिं मोटाए बि ॾेई सघंदा अलाए न। इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, छो त हिकिड़ो पघार वारो माण्हू, असां रहूं बि किराए जे घर में पिया, पोइ ॿारनि जी पढ़ाई बि हमेशह सुठे स्कूल में पढ़ायोसीं, उन ते कंप्रोमाइज़ न कयोसीं कॾहिं बि। कंप्रोमाइज़ अगरि असां ज़िंदगी में कॾहिं कयो आहे न त कपिड़नि ते कयो आहे, खाधे ते बि न। खाधो हमेशह सुठो, ईअं न त ॿाहिरां जो या हरू भरू अयाशी जूं शयूं न, हिकिड़ो सुठी मुतवाज़िन जेका बैलेंस डाइट जेका हूंदी आहे उहा हमेशह असांजी रही, ॾाढी हर क़िस्म जी शइ खाइणु। सो अलहमदुलिल्लाह ॾियण वारनि खे उन महिल बिल्कुलु अंदाज़ो न हो त कॾहिं ॾींदा। ऐं असां कोई हिकु ॾींहं में कोन ॾिनासीं। जेके पराया धारिया हुया उन्हनि खे असां थोरो जल्दी ॾिनोसीं, जेके पंहिंजा हुया उन्हनि खे आख़िर में ॾिनोसीं। सो बहरहाल उन्हनि सभिनि जी वॾी महिरबानी ऐं अलाह जी महिरबानी। अलाह महिरबानी हूंदो आहे त बंदा बि ज़मीन ते महिरबानी हूंदा आहिनि। सो मां खाइण जी ॻाल्हि पई कयां, बैलेंस डाइट जी। त अॼु आहे वर्ल्ड्स पल्सिस डे, दालियुनि जो इंटरनेशनल डे आहे। कोई आहे फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन आहे का इंटरनेशनल, उन्हनि इहो ॾींहुं जेको आहे मुक़ररु कयो आहे। लास्ट ईयर बि हुयो, हर साल शायदि इहो 9 फरवरी हूंदो आहे। मूंखे इहो पक न आहे, पर सुबुह मां ख़बरुनि में ॿुधो त मूंखे माना थोरो क्लिक थियो त इन ते ॻाल्हाइणु घुरिजे। त हिननि जेको इहो ॾींहुं मुक़ररु कयो आहे इन लाइ दालियुनि जी अहमियत खे उजागर करण लाइ। पोइ उन में चणा बि आहिनि, बीन्स बि आहिनि, हर क़िस्म जा पीज़ आहिनि, अहिड़े क़िस्म जा जेके दाल ऐं चणे सां रिलेटेड, बीन्स सां रिलेटेड सभई जेके आहिनि नेमतूं अलाह जूं। ऐं मां बि चवंदमि तव्हांखे त प्लीज़ पंहिंजे ॿारनि खे दालियुनि खाइण ते हेरायो। ऐं ईअं न त हाणे वॾा थी विया आहिनि, उहे दाल न खाईंदा आहिनि ऐं हाणे तव्हां उन्हनि खे दाल खाराईंदो उहे खाईंदा कोन खाईंदा। नंढड़ा आहिनि न जेके, नंढड़नि खां उन्हनि खे आदत विझो। नंढे हूंदे खां अगरि खाईंदा रहंदा, हिरंदा रहंदा त उहे उन ते आस्ते आस्ते उन्हनि खे आदत पइजी वेंदी। ईअं बि न आहे त हर वक़्तु दाल खाओ,
पोइ त हाणे कोई बि बेज़ारु थी वेंदो, मां बि हुजां त बेज़ारु थी वेंदा। हालांकि दाल मुंहिंजी ॾाढी फेवरेट शइ आहे। असांजे घर में हर क़िस्म जूं दालियूं ईंदियूं आहिनि ऑलमोस्ट, जेके रेगुलर असां घरनि में खाईंदा आहियूं। बाक़ी हाणे का अनोखी शइ हुजे त उहा त न ईंदी आहे घर में, पर जेके रेगुलर दालियूं असां वटि मिलनि थियूं उहे सभु जूं सभु असांजे घर में ईंदियूं आहिनि ऐं असां शौक़ सां खाईंदा आहियूं। त खाधे में सिर्फ़ु अॼुकल्ह ॿार जंक फूड इलाही था खाइनि, होटलिंग इलाही था कनि, पोइ उहो कोई हेल्दी थोरी आहे। उहो वञनि था, हिकिड़ो यकीन कयो, जेको ॿार नंढे हूंदे खां होटलिंग ऐं अहिड़े क़िस्म जे खाधे ते हिरे थो न, उहो हिकिड़ो बीमारियुनि जो हिकिड़ो ड्रम ठहंदो थो वञे, जेको वॾे थी करे फाइनली हिकिड़े ॾींहुं भरिजी वेंदो ऐं ओवरफ्लो थी या त फाटी पवंदो या हारिजी वेंदो। सो पंहिंजे ॿारनि खे इन्हनि शयुनि खां बचायो। ॿारनि सां अगरि प्यारु अथव त उन्हनि खे इन हेल्दी खाधे ते हेरायो। सब्ज़ी आहे, दाल आहे, सैलड आहे, उन्हनि खे मां किन नंढनि ॿारनि खे ॾिसंदी आहियां खाईंदा आहिनि, हैरत थींदी आहे मूंखे त खीरा सलाद जा पता सभु खाईंदा वेंदा आहिनि। सो नंढी उमिरि में ॿार खाईंदा आहिनि त तव्हां उन्हनि खे नंढे हूंदे खां हिराईंदव त वॾे हूंदे ताईं हिरी वेंदा। सो इहो ॾाढो ज़रूरी आहे। ऐं मूं जीअं चयो त ॾिसो ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी थी अचे, मूंखे इहो अॼु ज़हन में आयो, मां कंहिंसां ज़िक्र पई कयां त जॾहिं मां स्कूल में पढ़ाईंदी हुयमि त असांखे हिकिड़ो मज़मून लिखाईंदा हुआसीं, माउ जी मुहबत। ठीकु आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अहिड़े क़िस्म जा इलाही टॉपिक हूंदा आहिनि स्कूलनि में, महिनत जी अज़मत, वतन जी मुहबत, वतन जी हुब ऐं माउ जी मुहबत, इहे त आम हूंदा आहिनि हर हंधि। सो माउ जी मुहबत ते मां जॾहिं बि मज़मून लिखाईंदी हुयमि त मां ॿारनि खे होमवर्क ॾींदी हुयमि, हिकिड़ो गर्ल्स खे बि बॉइज़ खे बि सभिनी खे, त अॼु तव्हां घर वञी एज़ होमवर्क पंहिंजी माउ खे हिकिड़ो भाकुर पाइजो। सो किन मां ऐं ॿियो मां हुननि खे इहो चवंदी हुयमि त सुभाणे अची वरी मूंखे इन जो रिज़ल्ट ॿुधाइणो आहे, तव्हां घर वञी इहो एक्ट कयो या न कयो ऐं पोइ उनजो अम्मा जो रिएक्शन छा हुयो। ठीकु आहे, त इलाही त ॿार मूंखे उते ई चई छॾंदा, मिस इहो असां रोज़ु कंदा आहियूं। त असां घर वेंदा आहियूं, मम्मी खे भाकुर पाईंदा आहियूं। मां 9th क्लास खे पढ़ाईंदी हुयमि, यानी 13-14 साल उमिरि जा ॿार। त मूं चयो हलो उहा सुठी ॻाल्हि आहे, अॼु हिकिड़ो एक्स्ट्रा पाए वठिजो, त इहो एज़ होमवर्क। सो तव्हां यकीन कयो त इहो एॾो त हिकिड़ो मुंहिंजे लाइ बहितरीनु एक्सपीरियंस रहियो। मज़ाक बि थी, खिल बि थी, इंजॉय बि कयोसीं ऐं दुआऊं बि एॾियूं मिलियूं, एप्रिसिएशन एतिरी मिली जंहिंजी हद न आहे। सो अक्सर माना हाणे त मूंखे यादि न आहे, हर साल इहो थींदो। ऐं मां 4 क्लास हूंदा मुंहिंजा त चइनी सेक्शन्स में जेको अलॻि अलॻि ॿार पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधाईंदा, किन जो ॾाढो फनी हूंदो। हिकिड़ो त छोकिरो हुयो, शायदि 14 साल खां थोरो वॾो ई हूंदो, त हीअं माना तपिजी वियो न, ॼण सफ़ा हुन मूड ख़राबु थी वियो जॾहिं मां इहो चयो। सभिनी चयो त हा मिस, हा यस मिस, यस मिस, सुभाणे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। हे चुप वेठो आहे। मूं चयो बाबा छो, तव्हां न ॿुधो छा, मां होमवर्क ॾिनो आहे तव्हांखे। हीअं माना हीअं चुप करे, मिस हाणे असां वञी पंहिंजी माउनि खे भाकुर पाईंदासीं छा। तव्हां यकीन कयो, मां त खिलियमि, सॼो क्लास खिली पियो। असां चयोसीं छो, मां ई उन सां त प्यार, तव्हां पोढ़ा बि थी वञो ऐं जेकॾहिं तव्हांजी माउ जहिड़ी हूंदी त उहा तव्हांखे ईअं ई भाकुर पाईंदी या तव्हां हुन सां ईअं ई प्यारु कंदव। मिस इहो मुनासिबु न आहे। मां चयो बाबा ठीकु आहे, तुंहिंजी मर्ज़ी, तुंहिंजे लाइ मुनासिबु न आहे। हिकिड़ो इहो अनोखो हुयो जेको मूंखे कॾहिं न विसरंदो। ऐं हिकिड़े ॿार अची चयो ॿिए ॾींहं ते त मिस मां कल्ह घर वञी अम्मी खे भाकुर पातो, अम्मी मूंखे एॾा दड़का ॾिना। मूं चयो छो, चई त मां घर वियमि त अम्मी जे कबट मां पैसा गुम थी विया, उहा परेशान बीठी, सभिनी खां पुछे पई, मां वञी अम्मी खे भाकुर पातो, अम्मी मूंखे ईअं धिको ॾिनो, चई परे थी। मूंखे एॾो खिलियासीं असां। त मां चयो बाबा तव्हां बि मौक़े महिल त ॾिसो आहे न, मां हिन महिल परेशान हूंदी आहे त हुनखे होश बि न हूंदो जंहिं महिल। हिकिड़ी ॿी छोकिरीअ चयो त अम्मी मूंखे ॾाढा दड़का ॾिना। छो ॾिना, गर्मी हुजे, गर्मी जी मौसम हुजे, चई मां घर वियमि, अम्मी मानी पचाए किचन में हुई, मां हुनखे भाकुर पातो, चई परे थी मूंखां, अॻ में मुंहिंजो गर्मीअ में साह थो निकिरे, पघिरजी विया मां सॼी, तोखे वरी हिन महिल त चोंचला सुजनि। सो इहे अहिड़े क़िस्म जा फनी जेके हूंदा, इलाही सारा रिएक्शन्स ईंदा। प्लस के माना माइरूं शायदि हसरत में हूंदियूं त कॾहिं हुननि जो ॿार हुनखे अची भाकुर पाए या हुन सां पंहिंजे प्यार जो इज़हार करे या हुन सां वेहे। पोइ जॾहिं अहिड़ियुनि माइयुनि खे उहे ॿार वञी हक कंदा हुआ ऐं ॿुधाईंदा त असांखे मिस होमवर्क ॾिनो, अच्छा चई अम्मी पुछंदी त अॼु सिज कहिड़े पासे खां उभरियो आहे जो अॼु तव्हांखे मूं ते प्यार थो अचे, अम्मी मिस होमवर्क ॾिनो आहे। त पोइ एॾियूं दुआऊं कंदियूं जंहिंजी इंता न आहे, त अलाह अहिड़ियूं टीचर्स जेके ॾे तव्हांखे हमेशह, जेके तव्हांखे पंहिंजे माउरुनि सां मुहबत जो सबक़ु ॾियनि। सो इहे मुंहिंजा टीचिंग लाइफ जा इलाही सारा अहिड़े क़िस्म जा यादगार वाक़िया आहिनि। सॼी इहा ॻाल्हि मां ॻाल्हि ईअं निकिरंदी आई। ऐं सिलाई कोन कयमि, अॼु कटिंग करे रखी, सम्झो अधु सिलाई थी वई। यकीन कयो कटिंग ऐं मेजरमेंट हिकिड़ो वॾो खफ़ो हूंदो आहे ॾाढो,
उहो थी वियो त हाणे मां इनशाला कोशिशि हूंदी मुंहिंजी सुभाणे त मां सिबी वठां। ॿी ॻाल्हि इहा त कंटिन्यू कयां थी, वरी ॻाल्हि वॾी थी वेंदी। अक्सर तव्हां मुंहिंजी वीडियोज़ बि ॾिठी हूंदियूं या मतां मां कॾहिं ज़िक्र बि कयो हुजे त मुख़्तलिफ़ माण्हुनि जी हेल्प जे लाइ मां कमु कंदी आहियां, ख़ासि तौर ते या त कंहिंजी पढ़ाई में थोरी हेल्प खपे या कंहिंजी शादीअ में, ग़रीब छोकिरियूं शादियूं अहिड़ियुनि जे में मां हेल्प कंदी आहियां जिन खे हिकु जोड़ो ॾियण जी बि हैसियत न हुजे। ठीकु आहे, पोइ मां शेयर बि कयां थी, मुंहिंजो फेसबुक पेज आहे उन ते बि शेयर कयां थी, ऐं पंहिंजे यूट्यूब चैनल ते बि वीडियोज़ ठाहे या सामान वठी थी अचां उहो तव्हां सां शेयर कयां थी। पोइ नतीजो छा थो निकिरे, अच्छा शेयर करण जी वजह छा आहे, हिकु त उहे माण्हू जेके मूंखे पैसा था ॾियनि उन्हनि खे ख़बर पवंदी भई हे शयूं वठी आयमि, या उहे माण्हू जेके मूंखे शयूं था मोकिलिनि उहे बि मां शो कंदी आहियां त भई हे मूंखे जेके शयूं आहिनि डोनेशन में आयूं आहिनि। ऐं ॿियो इहो मोटिवेशन जे लाइ, मतां कंहिंजे दिलि में इहो ख़्यालु पैदा थिए त ख़ालिक खे राज़ी करिणो आहे त मख़लूक जी ख़िदमत करणी आहे, इहो हुजणु खपे असांजो मक़सदु इन कम जे पोयां। नतीजो छा थो निकिरे त अलाए किथां किथां जा माण्हू मूंखे मैसेज था कनि फलाणे हंधि शादी आहे, माना सॼे सिंध खां बि ॿाहिरि, पर मां त पूरे सिंध में बि कीअं थी कमु करे सघां बाबा, नामुमकिन आहे न। ऐं मां जॾहिं माण्हुनि खां, पंहिंजे स्टूडेंट्स खां, फैमिली खां, फ्रेंड्स खां चंदा जमा कंदी आहियां, कोई 500 ॾींदो आहे त कोई 5000 बि ॾींदो आहे, ठीकु आहे, फुड़ी फुड़ी तलाउ थी वेंदो आहे, कुझु थोरो घणो असां पाण घर मां कंट्रीब्यूशन कंदा आहियूं सभई। त मूं वटि कोई NGO न आहे, मूं वटि कोई वॾा वॾा फंड्स कोन्हनि, कुझु कोन्हे, असां त ख़ाली हथे पंहिंजे पंहिंजे घरनि मां कुझु न कुझु कढी जमा करे ऐं कंहिंजी हेल्प करण जी कोशिशि कंदा आहियूं। त ईअं मूं जहिड़ो माण्हू हर हंधि नथो पुॼी सघे, हर कंहिंजी हेल्प नथो करे सघे, अलाह मददगार आहे, पर तव्हां सभई जेके जिते बि आहियो, जंहिं शहर में आहियो, जंहिं एरिया में आहियो, तव्हां पंहिंजे पंहिंजे ॼाण सुञाण में करे सघो था। ईअं इलाही सारा माण्हू थी वेंदा जेके थोरी घणी मदद करे सघंदा, पर मां इहो ज़रूरु चेक कंदी आहियां त वाक़ई हक़दार आहे ऐं निकम्मा ऐं टोटी ऐं अटे ते चटी त न आहिनि, ईअं न त पाण कुझु न कंदा हुजनि ऐं वेठा हुजनि त कोई अचे असांजी हेल्प करे, मां हुननि जी हेल्प न कंदी आहियां। ऐं हाणे बि हिकिड़ी छोकिरी शादीअ सिलसिले में मां अपील कई सभिनीनि खे, फेसबुक ते बि पर्सनली बि मैसेजिस में, त माशाल्लाह मूंखे कुझु न कुझु सुठी मोट मिली आहे। सुभाणे आहे थर्सडे, थी सघे थो मां थर्सडे बाज़ारि वञा, थोरी घणी शयूं वठी अचां, कुझु पैसा अची विया आहिनि चैरिटी में, सो अलाह हुननि खे अॼु ॾे, अलाह हुननि जो क़बूल करे ऐं अलाह तव्हां सभिनीनि खे अहिड़ी नेकी करण जी तौफ़ीक़ ॾे। सो कोशिशि कयो पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में जिते मदद जी ज़रूरत हुजे, थोरी सही नंढड़ी मदद सही, ठीकु आहे, उन्हनि जी मदद कयो। ऐं कॾहिं ईअं बि थींदो आहे त भई अहिड़ी बि हिकिड़ी फरमाइश आई त असांखे जेको आहे सॼो पंहिंजो ॾाज असां ठाहियो आहे पूरो, हाणे असांखे 25,000 ॾियो त मां नी कयूं। मूं चयो न सॉरी, मूंखे कोई बैंक अकाउंट कोन्हे को मूंखे, त मां उन में पैसा भरिया पिया आहिनि त मां तव्हांखे कढी ॾींदी वञा, न अहिड़ो असां न कंदो। मां वधि 10,000 12,000 तमामु घणो कंहिंजे लाइ थियो हूंदो त 15,000 ताईं जूं शयूं, पैसो बि न ॾींदी आहियां मां कैश कंहिंखे बि, छो त ग़रीब माण्हू खे 100 ज़रूरतूं आहिनि, उहो हिक जी बजाए कंहिं ॿी जाइ ते बि ख़र्चु करे सघे थो, पोइ उहो उनजो असुलु कमु रहिजी वेंदो, ॿियूं ज़रूरतूं पूरियूं कंदो। त इन करे हमेशह जेको आहे मां शयूं वठी ॾींदी आहियां, कैश मां कॾहिं बि कंहिंजे हथ में न ॾिनो आहे। सो इहो आहे हाल अहिवाल, ऐं ख़ुशि जो आबाद हुजो, नेकियूं करण जी अलाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾे। मां वॾाई नथी कयां, मां कुझु न आहियां, मां ख़ाक जो ज़रूरु आहियां, अलाह जो मां हिकिड़ो अदना हिकिड़ो बंदो आहियां, बंदी आहियां, ठीकु आहे। सो इन में तकबुर या गुरूर जो को नियत मुंहिंजी शामिलु न आहे ॿुधाइण में, पर इहो आहे जो जेको जिते आहे उहो उते पंहिंजी वाक़फ़ियत में हेल्प करे त ॾाढो सुठो कमु थी वेंदो। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, आबाद हुजो, सलामत हुजो, इनशाला अलाह चाहियो त वरी सुभाणे वारे ब्लॉग में मिलंदासीं।